पीपल्स पार्टी खैरपुर पारां गैस की बंदिश, महंगाई और बेरोज़गारी खिलाफ रैली कढी धरणो हयो वियो। इन हवाले से रिपोर्ट कयो आहे शकील जामरी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के हुकूम ते वधंदड़ महंगाई खिलाफ खैरपुर में पीपल्स पार्टी पारां जिलानी हाउस का प्रेस क्लब खैरपुर ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। उन मौके ते अगवानन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ज़रदारी साहब जी हुकूमत सां कढी वई आहे। ये पूरे सिंध पूरे पाकिस्तान में आहे। हीअ उन जे करे कढी आहे त जेका महंगा उरूज ते पुॼी वई आहे। जेको 500 रुपया कमाइण वारो उहो घर नथो हलाए सघे, उहो बेचैन थी वियो आहे, हार्ट जो पेशेंट थी वियो आहे, डिप्रेशन में हलियो आहे। बनी ॻाल्हि ते धरणो हणी तुंहिंजे हाउस जे अॻे वेंदासीं, या तूं रहंदे तुंहिंजी कुर्सी रहंदी या महंगा घटि थींदी। इमरान नियाज़ी साहब वक़्त जा हुक्मरान त आहिनि, पर उन अवाम खे रिलीफ न ॾेई सघिया आहिनि। अवाम सां जेके वाइदा कया हुया, नौकरियुनि जा करोड़ नौकरियूं, घर कुछ भी न मिली सको। रहन तो जेके महंगाई थी वही है एडी, गैस कोने का, सुबह जो बाहर वजन था तो खाधे पीते लाइ इंसान के गैस खपे थी, सुई गैस कोने का तो इंसान का छाते मानी बचाई। औरतूं बेजार थी चुकियूं आहिनि, घर जा चूल्हा ठंडा थी चुका आहिनि। ऐं असांजो हिकिड़ो ई नारो आहे, गो न्याज़ी गो। पूरे पाकिस्तान के अवाम के मुफ़ाद के लिए है जो इमरान न्याज़ी अची कूड़ा दावा यूटर्न ॾींदो रहियो त मां इक़्तिदार में अची महंगाई घटि कंदुमि, माण्हुनि खे रोज़गार ॾींदुमि, माण्हुनि खे घर ॾींदुमि। पर हिन रया खया जेको आहे घर त छा, पर माण्हुनि खां गिरह बि ख़तमु करे छॾियो। मंडी में पेट्रोल सस्तो थींदो थो वञे, रहंदो वध खां वधि चाढ़ींदो थो वञे। जेको आहे हर मक़बे फ़िक्र जा माण्हू गॾिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला हिन न्याज़ी खे असां घर भेड़ो करे मुल्क मां हिन जी जान छॾाईंदासीं। अगवानन जो चवण हो त विफ़ाक़ी हुकूमत मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे, जंहिंजे करे इमरान खान खे फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जामरी, आवाज़ टीवी, खैरपुर।